नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे कंदकोट का ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट लॻ करमपुर जो नौजवान मसीहा जो मुंतज़र 7 ॿारनि जो पीउ घर जो अकेलो कमाईंदड़ नौजवान अयाज़ समूह कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी पियो। डॉक्टरनि पारां संदसि इलाज लाइ 50 लाख जो ख़र्च ॿुधायो वियो। ख़र्च जो ॿुधी मरीज़ जो मर्ज़ वेतर वधी वियो। हिन वक़्तु अयाज़ समूह ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। वारिसनि हुकूमत वक़्त ऐं मोखियर आज़ाद खे मदद जी अपील कंदे चयो आहे त बराए करम असांजी मदद कई वञे त जीअं अयाज़ समूह पंहिंजे ग़रीब बच्चनि जो सहारो बणिजी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।